Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. नए नैब चेयरमैन की मुक़ररी में सोची समझी एहतियात का कदम खया वञनि। सुप्रीम कोर्ट में हाई प्रोफाइल केसिस में मुबैना मुदाखलत बाबत पान मुरादे नोटिस से ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस जो अटॉर्नी जनरल के मशवरो। चीफ जस्टिस उमर अता बिंदियाल रिमार्क्स ॾींदे चयो त नैब चेयरमैन की मुक़ररीअ जे लाइ निज़ाम खां ॿाहिरि कंहिंजी बि राय खां मुतासिर न थियणु घुरिजे। नैब कंहिंजे ख़िलाफ़ बेबुनियाद केसिस दाख़िल करण बाबति दबाव में न अचे। नैब ते दबाव विधो वञे त असांखे ख़त लिखियो वञे। जिन पुराणनि केसिस में सज़ा नथी थी सघे उन बाबति नैब पाण जाइज़ो वठी फ़ैसिलो करे। इन्होंने पंप वालों ने 210 रुपये 40 पैसे यहाँ पे लगा के रखा हुआ है। हर जगह चोर बाजारी लगी पड़ी है। 6 दिन में 27% पेट्रोल फील बढ़ा है। और सैलरीज में क्या इजाफा हुआ है? प्राइवेट बंदा क्या कहाँ जाए? हाँ काथे पेट्रोल पंप ते असांखे मिले तो 210 रुपया, काथे मिले तो 212 रुपया पेट्रोल। असां जंहिं पैसेंजर खे 20 रुपया किरायो हुयो उनखे लोकल असां चऊं था साईं 10 रुपया हाणे वधायो आहे 30 रुपया। त ख़ुदा जो कसम असांखे किरायो नथो मिले। कुछ समझ में नहीं आ रहा कि बंदा करे भी तो क्या करे। जो है ना सरकार से दरख्वास्त है कि पेट्रोल जो है ना सस्ता करे। आवाम की कुछ भी समझ में नहीं आ रहे। हुकूमत तरफ़ां IMF के मुतालबे ते पेट्रोल के अघनि में वधीक 30 रुपया वाध करण सां आवाम जूं वायूं बताल। पेट्रोल जो फ़ी लीटर अघु 209 रुपया 86 पैसा थी वियो। डीज़ल 204 रुपया 15 पैसा ऐं गासलेट 181 रुपया 94 पैसा फ़ी लीटर थी वियो। पेट्रोल महांगो थियण बाद ट्रांसपोर्टर्स तरफ़ां भाड़ा 20% वधाइण जो फ़ैसिलो। ऑल पाकिस्तान ट्रांसपोर्ट ओनर्स जो चवणु आहे त डीज़ल जे अघनि में वाध ख़िलाफ़ एहतिजाज तौर 50% गाॾियूं न हलायूं वेंदियूं। गाॾियुनि जे अमले खे बि फ़ारिग़ कयो वेंदो। सेनेट में अपोजिशन जो पेट्रोल के अघनि में गाटे तोड़ वाध ख़िलाफ़ अलामती वॉकआउट। अपोजिशन मेंबर्स जो सेनेट चेयरमैन की डाइस अॻियां एहतिजाज। सेनेट चेयरमैन वार्निंग ॾिनी त जेको मेंबर पंहिंजी सीट ते वापसि न वेंदो उन जी रुकनियत मुअतल करे छॾींदुसि। अपोजिशन मेंबर्स जो सीट्स ते वापसि वञी एहतिजाज ऐं नारेबाज़ी। PTI सेनेटर शौकत तरीन चयो त IMF मौजूदा हुकूमत खे डंडा हणणु शुरू कयो आहे। हुक्मरान अवामी मुफ़ादनि में IMF अॻियां बीह न सघिया। वफ़ाक़ी वज़ीर सेनेटर आज़म नज़ीर तारड़ चयो त मुल्क जो ॾेवालो कढंदड़ मईशत जो दर्स न ॾियनि। सभिनी खे गॾिजी मुल्क खे ठीकु करणो आहे। सिंध के वॾे वज़ीर पेट्रोल महांगो थियण बाद वज़ीरनि ऐं कामरनि जी पेट्रोल कोटा 40% घटाए छॾी। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त पेट्रोल अघनि में वाध जो बार सरकारी ख़ज़ाने ते पवणु न ॾिनो वेंदो। सरकारी ख़ज़ाने ते बार जो मक़सदु अवाम ते बार विझणु आहे। पेट्रोल जी कोटा में 40% घटिताईअ सां सरकारी ख़ज़ाने ते बार घटि